ख़बर शामिल कयूं पिया रुकन बुरड़ा खां। टंडो आदम जे यूसी कुंभ दारू 60 ते पीपी अगवान वकार देरे जो ज़िले काउंसिल जी सीट रईस मकबूल निज़ामानी जो चेयरमैनी लुत्फुल्लाह भाणू जो वाइस चेयरमैनी ते फार्म बहाल थी वियो। फार्म बहाल थियण ते यूसी जे मुअज़्ज़ज़ शख्सियतुनि वकार डेरो मकबूल निज़ामानी लुत्फुल्लाह भाणू के अजरकूं पाराए मुबारकूं ॾिनियूं। फार्म बहाल थियण दौरान वकार डेरो ऐं मकबूल निज़ामानी साहबनि सां ॻाल्हाईंदे चयो त यूसी समेत ज़िले सांगड़ मुखालफ़नि खां खटे ॾेखारींदासीं। ज़िले सांगड़ जो जीए भुट्टो जे नारे हेठि पीपीअ सां गॾु आहे। पीपी मुखालफ़नि खे बलदियाती चूंडुनि में पंहिंजी नाकामीअ ते सियासी मातम करण खां सवाइ कुझु बि नसीब न थींदो। पीपी अॼु बि अवाम जी ख़िदमत करे रही आहे, छो जो पीपी आहे अवामी ख़िदमत करण जो नालो। अवाम खे पीपी जे दिलनि मां कढण मुखालफ़नि जे वस जी ॻाल्हि न आहे। रिपोर्ट करे जान मोहम्मद WB न्यूज़ रुकन बुरड़ा।